अस्सलामुअलैकुम नाज़रीन सचाई न्यूज़ में लाइव कमांडो पंवर अवां सां मुखातिब आहियां। हिन वक़्तु तव्हांखे अहम ऐं शॉकिंग ब्रेकिंग न्यूज़ मदई जी मां ॾींदो हलां त लाड़काणे बोर्ड पारां ज़िले शिकारपुर जे इम्तिहानी सेंटरनि जे लाइ मुक़ररु कयल विजिलेंस टीम खे मदई जी सेंटर तां मोटायो वियो आहे ऐं टीम खे स्कूल इम्तिहानी सेंटर विज़िट करण खां रोकियो वियो आहे। अवांखे मां ब्रेकिंग ऐं शॉकिंग न्यूज़ ॾींदो हलां त मदई जी में जेको इम्तिहानी सेंटर आहे उते मौजूदु एक्सटर्नल ऐं इंटरनल ऑफिसर साहिबान जेका बोर्ड तरफ़ां मुक़ररु कयल इम्तिहानी सेंटरनि जे लाइ विज़िट करण वारी जेका टीम आहे उनखे इम्तिहानी सेंटर विज़िट करण खां रोकियो वियो आहे। ऐं जेका टीम जा जो कन्वीनर आहे हफ़ीज़ुल्लाह मर उनजो चवण इहो आहे त असां सां इम्तिहानी सेंटर ते जेके मुक़ररु अमलदार आहिनि उस्ताद साहिबान आहिनि उन्हनि असां सां जेको आहे इंतिहाई ग़लति बिहेवियर कयो आहे। ऐं उन वाले तां अचो त तफ़सीलात खां आगाह कयूं था। असांजी सचाई न्यूज़ पारां कन्वीनर सां हफ़ीज़ुल्लाह महर साहिब सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन सां गॾोगॾु जेको टीम में मेंबर आहे साईं उस्ताद मौलाना अब्दुल अज़ीज़ भुट्टो साहिबु उन सां बि जेका आहे त ॻाल्हि ॿोल थी आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे जेको इम्तिहानी सेंटर ते मुक़ररु जेको इंटरनल आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में इंचार्ज हेड मास्टर बि आहे त जेको साईं इशफ़ाक़ अहमद भुट्टो साहिबु उनजो बि मौक़िफ़ जेको आहे उहो रिकॉर्ड कयो आहे। अचो तव्हांखे उन्हनि जा मजमूई तौर ते मौक़िफ़ ॿुधायूं त साईं इशफ़ाक़ भुट्टे साहिब जिन जो छा मौक़िफ़ आहे, उन्हनि छो टीम खे जेको आहे उहो इम्तिहानी सेंटर विज़िट करण खां रोकियो आहे, उनजी छा वजूहात आहिनि, अचो त ॿुधो। हिन वक़्तु असां 3 स्कूल विज़िट कया अथसीं। पहिरीं मिर्ज़ापुर ऐं रुक हायर सेकेंडरी ऐं झली कलवाड़ी, उन खां पोइ हे ॿियो पर्चो जेको आहे उन ते असां मदद जी पहुता आहियूं। तव्हां कन्वीनर आहियो जेतोणीकि तव्हां सां टीम शामिल आहे, तव्हां जीअं कि हाई स्कूल मदद जे पैसा छा तव्हां रुकावट? असां आयासीं हिते ऑफिस में कोई कोन हुयो, दोस्त होॾे वेठा हुया, असां हुन मिलण वियासीं त हुन चयो तव्हां होॾे वियो होॾे वियो। असांजे भाउ उस्तादूं तव्हां इहो होॾे होॾे को तरीक़ो त रखो, हथु ॾियो, मिलो, आइज आदर कयो। वरी हिते वेठासीं, हुनखे चयो वाह पाणी वाणी आहे, चई न कोन्हे को पाणी, को हेॾे वेझो ई कोन अचे। वरी जे असां विज़िट करणु वञूं पिया, चई न असां विज़िट करणु न ॾींदासीं। वाह छो? जी वाह साईं इहे उस्ताद पंहिंजे स्कूल जा आहिनि, मदे जी आहे, पंहिंजे मां बि तालिक़ गढ़िया सिंधियो आहियां। साईं इशफ़ाक़ साईं दोस्त आहे, उनखे चयोसीं हा हा साईं इशफ़ाक़ अहमद भुट्टो साईं, ॿियो मोहम्मद यासीन ओढो ऐं टियों जेको आहे सुनील जेको आहे एक्सटर्नल, इहे उहो बि असांजे स्कूल जो आहे, गढ़ियासिन जो एक्सटर्नल थी आयो आहे दोस्त मोहम्मद यासीन ओढो। जी हा 3 वजह त उहा हुन खां असां पुछियो आहे मसइलो छा आहे बाबा, असां बोर्ड जे तरफ़ां जी हुकुम मिलियो आहे, असां हुकूमत जे तरफ़ां असां आया आहियूं ऑर्डर खणी। हा अच्छा त तव्हां जेको आहे पहिरीं दफ़े ते विज़िट करण आयो जॾहिं खां स्टार्ट थिया एग्ज़ाम? असां हे 3 ॾींहं हुआ, असां तक़रीबन 10-12 स्कूल असां विज़िट कया अथसीं। जी मदद जे हिते पहिरियों दफ़ो आया आहियूं त हिन दोस्तनि खे अलाए छो छा थी वियो आहे ख़बर न आहे, छा मसइलो आहे। असांखे मथां हुकुम इहो आहे त जीअं पंहिंजो विज़िट कयो क्लास, उन में जेकॾहिं कापी ॿाहिरि थी वञे या इन में अहिड़ी को ग़लति मसइला थियनि था, तव्हां इम्पर्सोनेशन थिए थी, तव्हां विज़िट करे उनखे रोकथाम कयो। सो असां आया आहियूं त जीअं हिते माहौल ॾिसूं त कीअं थो हले, त असांखे चवनि था त क्लासनि में दाख़िल न थियो ऐं ॾे न वञो। असां पंहिंजो हुकूमत जे तरफ़ां असांखे चेयरमैन साहिब हुकूमत तव्हां विज़िट कयो पूरी डिस्ट्रिक्ट जेके बि स्कूल आहिनि, असांखे उनजी रिपोर्ट ॾियो त कीअं स्कूल हलनि था। हाणे बि जेको हिन रुकावट कई, असां DC साहिब सां ॻाल्हायोसीं, उन चयो त तव्हां सुभाणे अचो रूबरू, इन जे ख़िलाफ़ सां लिखी ॾियो त असां हिनजी कंप्लेन दाख़िल कयूं था। इतला कयोसीं। बिल्कुलु जी 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 उनखे असां लेटर लिखंदासीं, बिल्कुलु रिपोर्ट असां डेली मोकिलींदा आहियूं, असां उनखे लिखी मोकिलींदासीं त हीअ पोज़ीशन आहे सेंटर जी। कोई बि न, पाणी पीआरण बि नथा अचनि, अलाए छा मतिलबु कूफे शहर त न आहे सर, हिते तकलीफ़ असां मुनो कलाक वेठा आहियूं।
तइनात थी वियो आहे तव्हां जेतोणीकि की न हाई स्कूल तव्हां बिलोंग कयो था हिते टीचिंग कयो था तव्हां बोर्ड जा एज ए मेंबर बि थी आया हो छा मसइलो आहे सर छो था मना कनि तव्हांखे विज़िट करण सर साईं अशफाक़ जो रवैयो जेको आहे त अलाए छाजे करे अलाए हिदायत ॾिस अहिड़ो आहे बाक़ी त हाणे असांखे बोर्ड जी ड्यूटी मिली आहे लेटर साण आहे 5 माण्हुनि जी टीम आहे ऐं 3 ॾींहं असां विज़िट कयूं था अलहमदिल्ला जिते किथे सुठी मोट मिली आहे जेका रिपोर्ट असांखे करणी आहे उहा कयूं था ऐं स्कूलनि में वञूं था इज़त सां साईं इश्फाक़ हिते छा आहे साईं इंटरनल आहे असल में हेड मास्टर आहे इम्तियाज़ अब्बासी साईं चार्ज ॾिनी आहे इंटरनल जी अशफाक़ खे त हिते त पावर रखे थो इश्फाक़ हिते न हुनखे को कानूनी को अख़्तियार न आहे बदअख़लाक़ी आहे सिधी सही ऐं ड्यूटी अटकाव आहे हीअ ड्यूटी अटकाव आहे बदअख़लाक़ी पंहिंजी जाते ड्यूटी अटकाव आहे असां हींअर उस्ताद न आहियूं असां सरकारी मुलाज़िम ऐं बोर्ड ऑफिस जे टीम जा हिसो आहियूं सर वजह छा थी सघे थी तव्हां उहो त हाणे साईं अशफाक़ खे ख़बर आहे छो नथो आहे खे इज़त ॾिबी आहे दर आहे दुश्मन बि सॼणा असां त समूरा उस्ताद पेशे सां तालुक़ था रखूं ऐं मां त हितां जो उस्ताद आहियां ऐं हमेशह हिन जो रवैयो इहो उस्तादनि सां रहियो आहे बदअख़लाक़ी वारो ॻाल्हि इहा बदअख़लाक़ीअ जी ॻाल्हि कोन्हे का बाक़ी मां हुनखे रोकियो आहे त असांजी जॾहिं तंज़ीम जी मीटिंग हुई हिन सेक्रेटरी बोर्ड सां त हुन में इहो हो त जेके पॉकेट यूनियनियूं आहिनि उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो ऑर्डर न ॾिनो वेंदो हिन खे पहिरियों ऑर्डर न आहिनि न हिननि जो लिस्ट में को नालो आहे ऑर्डरनि जे में उनखां पोइ कल्ह जीअं ख़बर पई त असांजे ज़िले जे जनरल सेक्रेटरीअ हुन बोर्ड जे कंट्रोलर खे चयो त बाबा हिननि जा तव्हां ऑर्डर कैंसिल कयो अगरि तव्हां कैंसिल कयो था ठीकु आहे न त असां हिननि खे माना सेंटर विज़िट ते करणु न ॾींदासीं अञा उन हिसाब सां हुननि खे रोकिया त तव्हांखे सेंटर विज़िट करणु न ॾींदा त बाक़ी हाणे जेका ॿी ॻाल्हि कनि था उहो उन्हनि जो वर्ड आहे त उहो छा था ॻाल्हाइनि छा नथा ॻाल्हाइनि उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे बाक़ी असां सेंटर विज़िट करणु न ॾिनो आहे अच्छा अगरि माना यूनियन पॉकेट यूनियन छा मतिलबु थियो सरकार हुननि जी रजिस्टर्ड यूनियन न आहे जे गस्टा आहे रजिस्टर्ड यूनियन आहे 420 नंबर आहे 2 नंबर आहे हुनजो हिन खे बि जेकॾहिं का यूनियन आहे जेके यूनियन हे आहिनि 4 या 5 ॼणा उहे माना आया जेके असां चयोसीं त बाबा असां तव्हांखे जेको आहे इहो विज़िट करणु न ॾींदासीं ऐं किथे बि असांजे माना हुनखे बोर्ड वारनि खे ॿुधायो आहे असांजे ज़िले जे जनरल सेक्रेटरीअ त इन्हनि माण्हुनि खे विज़िट कनि भला ॾिसो बोर्ड वारा अचनि था विज़िट कनि था ॿियूं टीमूं आहिनि विज़िट कनि था हाणे साफ़ ई आया विज़िट करे आहे असां हुननि खे विज़िट खां त न रोकियो कंहिंखे बि न रोकियो पर हिननि जे लाइ जेको आहे सो उहो रोकियो वियो आहे त हिननि खे जेको आहे असांजे ज़िले जो हुकुम आहे त हिननि खे विज़िट न आहे करणु इंटरनल आहे जी 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 बोर्ड कयो आहे हा बोर्ड उन्हनि जी जेके ऑर्डर आहिनि न उनजे उन में जेका लिस्ट निकिती आहे उन में उनजो नालो न आहे जेका बोर्ड लिस्ट कढंदी आहे उन में नालो न आहे उन्हनि जो हा उहा मूंखे ख़बर न आहे त हुन वटि आहे या न आहे पर जेका लिस्ट निकिती आहे हुतां पहिरीं जेका निकिरंदी आहे उन में सभिनी जा आहिनि डी ओ जा डायरेक्टर जा या मुख़्तलिफ़ ज़िलनि जा उन सॼी लिस्ट में उन्हनि जो नालो ई न आहे उहो बोर्ड ते दारू बैट फ्री हूंदी आहे माना बोर्ड जा जेके हूंदा आहिनि उन्हनि जी पंहिंजी टीम हूंदी आहे डायरेक्टर जी टीम हूंदी आहे डी ओ जी टीम हूंदी आहे ऐं हेड मास्टर जी टीम हूंदी आहे गस्टा जी टीम हूंदी आहे बसि ॿियूं न हूंदियूं आहिनि त हिन वक़्तु जेकॾहिं इहा बोर्ड जे तरफ़ां टीम न आहे विजिलेंस टीम माना जेका आहे हा त उहा ॿी तव्हां वटि माना लिस्ट माना ॿियनि जी आहे हा ॿियनि जी आहे उहे विजिलेंस टीम माना उहे हा उहे आहिनि उन्हनि जो के हिकिड़े आहे धनी बख़्श भयो ॿियो सब्द अमीर पौड़ा ॿियो टीम आहे ज़िले जी उनजो आहे साईं मोहम्मद शाह ॿियो डायरेक्टोरेट जी टीम आहे उनजो साईं सब्ज़र हुसैन शाह डायरेक्टर उहो कन्वीनियर आहे अच्छा हिननि इहो बि चयो त भई जेकॾहिं विज़िट करण जो हलो ठीकु आहे तव्हां हुनखे त उन्हनि सां हथु मिलाइण थियो या पाणी पियारणु साईं हथु मिलायो आहे सभिनी सां पाणी असांजे पटियालनि खे पीआरियो आहे हर शइ कई आहे जेको 2 कलाक ऑफिस में वेठा आहिनि या ॿियो छा तव्हां आयो त तव्हांखे ऑफिस में मिलिया न ऑफिस में वेठा हुया न पोइ ऑफिस में एॾे खां वधीक त हेड मास्टर ऑफिस में वेठा आहिनि या को हुनजी मतिलबु पकादार पाणी पीतो अथऊं हर शइ कई थो अञा छा भला ॿियो छा कयूं ऑफिस में हितां त को मेज़बान हुननि खां कोई बि कोन मेज़बान साईं मेज़बान पटियाला ॿिया हुया न असांजी ड्यूटी आहे त ज़ाहिर आहे ब्लाकनि में असां विज़िट कंदासीं ओॾे थोरो ख़्यालु कंदासीं ॿारनि जी सिल्पियूं ॾिसणियूं आहिनि
या उन्हनि जो पाणीअ जो बंदोबस्तु आहे या ॿी शयूं आहिनि उन्हनि ते असांखे ध्यानु ॾींदासीं न वेहण लाइ त असांखे बोर्ड न कयो आहे मुक़ररु असांखे मुक़ररु कयो त तव्हां माना जेको आहे सो सुठे नमूने तव्हां हुनजे इंतिज़ाम खे हलायो ठीकु आहे।